नवाबशाह जे तालुके काज़ी अहमद अंदर क़ौमी शाहरा ते रोड जे ॿिन्ही पासनि खां सरेआम गैर क़ानूनी पेट्रोल ऐं डीज़ल जूं एजेंसियूं क़ाइम, जिते ईरान खां स्मगल थियल कचो तेल बाहि ते पचाए विकिरो करण जो इंकशाफ। केतिरा भेरा कचो ईरानी तेल बाहि ते पचाइण दौरान ख़तरनाक आतिशबाज़ी जा वाक़िया पिणु पेश अची चुका आहिनि, पर पुलिस तोड़े लाॻापियल अख़्तियारियूं ख़ामोश तमाशाई बणियल। करीमाबाद, नवाब वली मोहम्मद, अलीआबाद, दौलतपुर, शाहपुर जाहिनिया समेत ॿियनि हंधनि ते सरेआम गैर क़ानूनी पेट्रोल जो विकिरो। दौलतपुर ऐं अलीआबाद समेत ॿियनि हंधनि ते लाॻापियल अख़्तियारनि जी मिली भगत खां अहिड़ो कारोबार गुज़िरियल केतिरे ई अरसे खां जारी। क़ौमी शाहराह जे ॿिन्ही तरफ़नि खां क़ाइमु कयल मज़कूरा पेट्रोल ऐं डीज़ल जे एजेंसियुनि ते सरेआम खुलियल गैर मयारी पेट्रोल विकिरो कयो पियो वञे, जंहिंसां हज़ारे इंसानी जानूं ज़ाया थियण जो पिणु ख़दशो मौजूदु आहे। ताज़ो वफ़ाक़ी हुकूमत पारां नाजाइज़ ॼाणायल पेट्रोल पंप्स ख़िलाफ़ हलंदड़ कार्रवाई दौरान कस्टम अख़्तियारनि तोड़े ज़िले इंतज़ामिया हिननि एजेंसियुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई अमल में न आंदी। ॿुधायो पियो वञे त 62 माण्हुनि जे आशीर्वाद सां वॾे अरसे खां हलंदड़ मज़कूरा तेल जे एजेंसियुनि ते किरोड़ें रुपयनि जो पेट्रोल ख़रीद ऐं विकिरो कयो वञे थो। शहरियुनि ऐं समाजी हलकनि पारां IG सिंध SSP नवाबशाह ऐं मुतलका इंतज़ामिया खां फ़ौरी नोटिस वठण जो मुतालबो। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।